ओम शांति मावक्यं संपूर्ण तेज जी परख 8/6/1972 जमावक्यं बाबा सुनता पांजी की विघ्न विनाशक समुदाय कोई भी प्रकार जो विघ्न सामो अच्छी तो सामनो करण जी शक्ति पांजी ने अनुभव कंदा है अर्थात पांजी पुरुषार्थ सां पांजी पाण खे बाप दादा जी व संपूर्ण स्थिति जी समीप वेंदे हुए अनुभव कंदा है। बाबा चवंदा पांजी खे विघ्न विनाशक समझदा है, कोई भी विघ्न अचे तो उनजो सामनो करे सघंदा है, एतिरी शक्ति आहे असां में। अर्थात असां एतिरो पुरुषार्थ कयो आहे जो बाबा का शक्ति वठी करे बाप दादा समान ठही विया आहिनि। पंहिंजे पाण खे बाप दादा जी व पंहिंजी संपूर्ण स्थिति जी समीप अनुभव कंदा आहे। व हुते जी हुते रुकण वारा पंहिंजे खे अनुभव कंदा। अञा बि जे पहिरों सिंध जीवन में परिस्थिति ॻाल्हियूं ईंदियूं दुखी परेशान थी वेंदा हुआसीं न, सालनि ताईं उहो ॻाल्हि यादि करे जीअं त असां उते ई बीठा आहियूं। त हीअं अञा ते स्थिति आहे या बाबा जी ज्ञान बाबा जी शक्तियुनि के कार्य में लॻाए करे असां जीवन में हर परिस्थिति जो सामनो करे अॻियां वधूं था। पंहिंजे पुरुषार्थ सां बाप दादा समान थिया आहियूं, पंहिंजी संपूर्ण स्थिति समीप आई आहे। ये राही कभी रुकदो न आहे न, ईअं ई पंहिंजे खे राति जी राही सम्झी करे हलंदा आहियो। पंहिंजी संपूर्ण स्थिति जो मुख्य गुण प्रैक्टिकल कर्म में व स्थिति में छा अगर असांजी आत्मा संपूर्ण स्थिति ताईं पहुची वई आहे त असां में कहिड़ो मुख्य गुण कर्मनि में अनुभव थींदो, पर संपूर्ण स्थिति जो विशेष गुण कहिड़ो आहे जंहिं गुण सां असां साम्हूं वारो सम्झी वञे हीअ पंहिंजी संपूर्ण स्थिति जे समीप आहे व परे। कंहिंखे बि सम्झ में अची वेंदो न भई ये ॿार मेच्योर आहे या न, हिनमें मेच्योरिटी आई आहे या न, सम्झ आई अथसि या न। उमिरि जे हिसाब सां माण्हू ॾिसंदो आहे कि हिनमें केतिरी सम्झ आई आहे। सम्झ त मेच्योरिटी त आत्मा में ईंदी आहे न। उहे ई असां में कहिड़ो गुण असांखे ऐं माण्हुनि खे अनुभव थींदो जंहिंसां माण्हू अनुभव करे सघनि कि असांजी संपूर्ण स्थिति अची वई आहे या अञा केतिरो परे आहे। हाणे हिकु सेकेंड जे लाइ पंहिंजी संपूर्ण स्थिति में स्थित थी करे पोइ ॿुधायो असांजी संपूर्ण स्थिति फ़रिश्तो थी त उन स्थिति में स्थित थी करे देवता स्थिति उन स्थिति में स्थित थी करे ॿुधाए कि कहिड़ो गुण संपूर्ण स्टेज की व स्थिति खे प्रत्यक्ष कंदो। संपूर्ण स्टेज संपूर्ण स्थिति जॾहिं आत्मा जी ठही वेंदी आहे त हिन जो प्रैक्टिकल कर्म में छा गायन। जॾहिं संपूर्ण स्थिति अची वेंदी त हिन जो गायन माण्हू छा कंदा आहिनि, समानता। जॾहिं असांजी संपूर्ण स्थिति अची वेंदी न असां बाप समान ठही वेंदासीं। निंदा स्तुति जय पराजय दुख सुख सभिनि में समानता थी वेंदी। असांजी कोई निंदा करे कोई तारीफ़ करे कोई असां हार जाऊं की ॻाल्हि में विजयी थिए, कोई दुख परेशानी सुख जी ॻाल्हि खुशी जी ॻाल्हि गम जी ॻाल्हि सभिनि में असांजी हिकु रस थी हूंदी।
इनखे चइबो आहे संपूर्णता जी स्टेज। चेक करो, हाणे कोई दुख जी ॻाल्हि कदम ताईं आई, दुख जी फीलिंग थिए थी या याद तो रहे कि अरे तो मुंहिंजा कर्म चुकतो था थियनि, हिसाब किताब चुकतो थो थिए, या असांजी कोई बुरो कर्म जे कारण असां भोगना भोगूं था। दुख में भी सूरत व मस्तक ते दुख जी लहर जे बजाय सुख व हर्ष जी लहर दिखाएंगे। पतो आहे कि पंहिंजो सब हिसाब किताब चुकतो था करो। निंदा ॿुधदे भी ईअं अनुभव थिए कि निंदा न आहे, संपूर्ण स्थिति जो परिपक्व करण लाइ, संपूर्ण स्थिति के परिपक्व करण लाइ ये महिमा योग्य शब्द है। तो ये अगर संत कोई निंदा करे तो असांखे अञा भी अंदर बुरो तो लगे, तो मतलब असां परखी सघंदा आहियूं न कि असांजी संपूर्ण स्थिति न आई है। तो निंदा कंदे समय भी असां चेक करे सघंदा आहियूं कि निंदा नथो करे, लेकिन संपूर्ण स्थिति की परिपक्व पक्को ठाहिण लाइ हिक तो चेक भी करे सघंदा आहियूं कि मूंखे ये लगन था शब्द था लगन, या तो ये भी करे सघंदा है कि मूंखे ॿियो पक्को ठाहिण लाइ। ये महिमा योग्य शब्द है, महिमा योग्य शब्द है। ईअं समानता रहे, हिनखे चइबो आहे बाप दादा जे समीप जी स्थिति। जरा भी अंतर न अचे, न दृष्टि न वृत्ति में। जेको भी माण्हू असांजी निंदा तो करे, कंहिं भी ॻाल्हि जे कारण असांखे दुख परेशानी अचे तो, असांजी सभिनि में समान, जरा भी दृष्टि व वृत्ति में कुछ भी बदलाव न अचे। ये दुश्मन व गाली ॾियण वारो आहे, या महिमा करण वारो, ये असांजो दुश्मन आहे, ये गाली ॾींदो आहे, ये महिमा कंदो आहे, ये वृत्ति न रहे। शुभ चिंतक आत्मा जी वृत्ति व कल्याणकारी दृष्टि है। हिनजे लाइ भी बुरे जे लाइ भी असांजी ओड़ी दृष्टि रहे जो असां सुठो थो करे। शुभ चिंतक आत्मा जी वृत्ति व कल्याणकारी दृष्टि रहे, वृत्ति व कल्याणकारी दृष्टि रहे, ॿई प्रति हिक समान। इनखे चइबो आहे बाप समान। अॼु भी बाबा सुबुह जो चई न कि मां कॾहिं भी कंहिंजे लाइ बुरो न सोचे सघंदो, कंहिंजे लाइ बुरो न सोचदो आहे, न कंदो। चाहे भगवान खे भी माण्हू उल्टो सुल्टो चइण में देरी न कंदा, करनि ई था। भगवान जा अलॻि अलॻि कहिड़ा भयानक रूप ठाहे करे सभु निंदा ई था करनि था, त भी परमात्मा कॾहिं कंहिंजे लाइ बुरो न सोचदो। त अगरि असांजी भी अहिड़ी स्थिति आहे त सम्झो असां बाप समान आहियूं। समानता सां बैलेंस ठीक न हुजण जे कारण पंहिंजे मथां बाप द्वारा ब्लेसिंग न वठी सघंदा आहियूं। अगरि समानता सां हर ॻाल्हि में बैलेंस न आहे त असांखे बाबा जी ब्लेसिंग भी न मिलंदी। अगरि असां हर ॻाल्हि में बैलेंस रखंदासीं न, निंदा सुठी मान पान जय पराजय ठंडी गर्मी कुछ भी हुजे, दुख सुख सभिनि में बैलेंस त बाबा जी ब्लेसिंग मिलंदी आहे। और न रहंदासीं त बाबा जी ब्लेसिंग भी न मिलंदी। बाप ब्लेसफुल आहे न। अगरि पंहिंजे मथां ब्लेस करणी व बाप जी ब्लेस वठणी त हिन जे लाइ हिकु ई साधन, बाबा जी मूंखे ब्लेसिंग मिले, दुआयूं मिले। हुनजे लाइ सभई ॿ ॻाल्हियुनि जो बैलेंस ठीक रहे। हिन लाइ ॿ ॻाल्हियुनि जो बैलेंस ठीक रहे।
हिकु त स्नेह ऐं शक्ति, जीअं स्नेह ऐं शक्ति ॿिन्हिनि जो बैलेंस ठीक रहे त पंहिंजे पाण खे ब्लेस बाप जी ब्लेस मिलंदी रहेगी। अगर असांजी स्नेह और शक्ति ॿई समान हूंदा न, भई माण्हू सात्विक स्नेह भी रखूं, शक्ति रूप भी रखूं, ताकि उन्हनि जी कमी कमजोरी असांजे मथां प्रभाव न हुजे, आत्मा ही असांजे मथां असांजो कुझु नुक़सान न करनि। हालांकि करे न सघे, पर फिर भी शक्ति रूप त धारण करणो न, त ॿई बैलेंस ठीक रहंदा त असांखे बाबा जी ऐं खुद जी भी ब्लेसिंग मिलती है, खुद के भी सुठो लगता न। बैलेंस ठीक न रखण न ईंदो आहे ॿारनि खे। जीअं वो नट हूंदा आहिनि न, उन्हनि जी विशेषता छा हूंदी आहे, बैलेंस ठीक थिए। माण्हू जीअं धंधे आदि में भी कुझु नट यूज कंदा आहिनि न, जंहिंसां बैलेंस ठीक रहे। ॻाल्हि साधारण हूंदी आहे, लेकिन कमाल बैलेंस खेल ॾिठो आहे न नट जो, हिते भी कमाल बैलेंस ठीक रखण जी आहे। ॾिसो असां जीवन में, ॾिसो घर गृहस्थी में भी, संबंधन में भी, शरीर में भी, इन शरीर के कॾहिं ज्यादा खाराए छॾियो, ज्यादा पीआरे छॾियो, बैलेंस रखो। बैलेंस ठीक न रखंदा आहियूं, महिमा ॿुधदे त ॿियो ई नशो चढ़ी वेंदो आहे। असांजी कोई महिमा करे त नशो चढ़ी वेंदो न, ऐं अगर असांजी कोई घृणा करे त भी उहो ई नशो रहंदो। त खुद खे चेक करो, हाणे असांजी माण्हू कोई महिमा थो करे, हाणे कोई असांजी घृणा थो करे, त जेको महिमा करण वारो माण्हू आहे, जेको घृणा करण वारो माण्हू, हुननि जो शब्द ॿुधी करे असांजी स्थिति हेठि मथे थी या हिकु रही। सभु कुझु बात तव्हांखे त बाबा जी यादि में कयो, बाबा ही सभु कुझु करे थो। चाहे ग्लानी करण वारो भी ॿिए त कुझु कयो ई न, असांखे त बाबा जी यादि में बाबा सां गॾु कयो। ऐं हुन ॿिन्ही माण्हुनि जे प्रति बि असांजी दृष्टि वृत्ति परिवर्तन न थियणी खपे। हुनजे लाइ सुठो, हुनजे लाइ घृणा भाव न रखो खपे कि किनो आहे चईंदो। वास्तव में न महिमा जो नशो, न ग्लानी सां घृणा अचणी खपे, ॿिन्ही में बैलेंस ठीक रहणो खपे। त पोइ स्वयं ही साक्षी थी करे पंहिंजे पाण खे ॾिसो त कमाल अनुभव थींदो। स्वयं में खुद खे साक्षी थी करे ॾिसणो आहे त कमाल अनुभव थींदी, पंहिंजे पाण खां संतुष्टा जो अनुभव थींदो आहे। ॿियो भी ऐं ॿिया भी तव्हांजे हिन कर्म सां संतुष्ट थींदा। अगर असां बैलेंस रखी हलंदासीं न, त असां पंहिंजे पाण खां भी संतुष्ट अनुभव कंदासीं, ॿिया भी असांजे कर्मनि सां संतुष्टा जो अनुभव कंदा। हिन पुरुषार्थ जी कमी हुजण जे कारण, बैलेंस जी कमी कारण ब्लेसफुल लाइफ जो हुजणी खपे, उहा न थी सघी। माण्हू ईअं तो करे थो न कि पंहिंजे जीवन में बैलेंस रखी नथो हले, कंहिंसां घृणा थो करे, कंहिंसां नफ़रत थो करे, कंहिंसां हिली मिली जुली करे थो हले, कंहिंजो चयो मञे थो, कंहिंजो नथो मञे, छा थो करे छा न करे तो कुछ पतो ई न आहे, शरीर जो भी ध्यान नथो रखे। त पोइ असांजी लाइफ में ख़ुशी कीअं ईंदी, असांजी लाइफ में ब्लेसफुल लाइफ कीअं थींदी, सुठी लाइफ कीअं थींदी। माण्हुनि जी दुआयूं, परमात्मा जी दुआयूं कीअं मिलंदी। अगर माण्हुनि जी दुआयूं न त बदुआयूं, परमात्मा त कॾहिं बदुआ न ॾींदो, उहो दुआ ॾींदो न। अगर असां लाइफ में ठीक न हलंदासीं त हाणे छा करणो, बैलेंस ठीक रखो। ॾाढी सारी अहिड़ी ॿ ॻाल्हियूं आहिनि जीअं त न्यारो प्यारो,
महिमा और ग्लानी तो ब शब्द आहिनि क्या इका न्यारो प्यारो महिमा और ग्लानी जो प्रवृत्ति मार्ग है ना आत्मा और शरीर तब प्रवृत्ति मार्ग उन्नति प्रवृत्ति मार्ग अनादि अविनाशी है ना समझ प्रवृत्ति मार्ग लौकिक प्रवृत्ति में भी अगर एक ठीक हलंदो ॿियो ढीलो हलंदो बैलेंस ठीक न हूंदो आहे त खिटपिट थींदी आहे लौकिक में भी समझो हस्बैंड वाइफ ही है पति पत्नी भी है अगर वो जीवन में बैलेंस रखी करे न हलंदा त खिटपिट थी वेंदी समय वेस्ट थी वेंदो जो श्रेष्ठ प्राप्ति हुजणी खपे उहा न थींदी हिक पांव सां हलण वारनि खे छा चइबो लंगड़ो लंगड़ो ई चइबो न अगर घर में हिक चइणी आहे ॿियो चए ॿियो न त पोइ बैलेंस थी करे हिक ॿिए जो सहयोग मञी करे न हलंदासीं जीवन में सदा बैलेंस न रखी हलंदासीं त पोइ लड़ाई झगड़ो थींदो पोइ हाई जंप ॾेई न सघंदासीं तेज दौड़ी लॻाए न सघंदासीं हिन में भी अगर समानता न आहे त ईअं अहिड़े पुरुषार्थी खे छा चईंदा जीवन में निंदा स्तुति मान अपमान में समानता न आहे त अहिड़े पुरुषार्थी खे छा चईंदा अगर पुरुषार्थी में हिक जी प्राप्ति अधिक ऐं ॿिए जी प्राप्ति घटि महसूस कंदा आहिनि त सम्झणो खपे हाई जंप न ॾेई सघंदा आहिनि वापस दुख परेशानी अनुभव थींदो तो जीवन में अॻियां न वधी सघंदा आहियूं दौड़ी न सघंदा आहियूं कॾहिं अगर पुरुषार्थ में कमी हूंदी त बैलेंस न रखी हलंदासीं त जॾहिं हाई जंप न ॾेई सघंदव दौड़ी न लॻाए सघंदव त पोइ संपूर्णता जी समीप कीअं थी सघंदा आहियूं ये कमी अची वेंदी जो स्वयं भी वर्णन कंदा आहियो स्नेह जे समय शक्ति मर्ज थी वेंदी स्नेह और शक्ति में समानता बाबत तो कॾहिं स्नेह जे समय शक्ति मर्ज थी वेंदी आहे जाते असांखे स्नेह ॾियणो हुते शक्तिशाली स्थिति अगर न हूंदी त बि गड़बड़ आहे ज्यादा स्नेह ॾेई छॾो त ज्यादा शुगर खाईंदासीं त शरीर ते असर थींदो न ज्यादा स्नेह ॾियण सां बि अॼुकल्ह गड़बड़ थी वेंदी आहे थोरो शक्ति रूप मतलब डांटण अख ॾेखारण मारण मतलब पंहिंजे अंदर मर्यादायूं ॿियनि खे बि सिखाए शक्ति जे समय स्नेह मर्ज थी वेंदो त बैलेंस ठीक न रहियो न ॿिन्ही जो बैलेंस ठीक रहे स्नेह भी हुजे तो शक्ति भी हुजे त ॿिन्ही जो बैलेंस ठीक रहे इनखे चइबो आहे कमाल हिक समय हिक जोर आहे हिक में जोर आहे ॿिए समय ॿी ॻाल्हि में जोर आहे लेकिन हिक ई समय ॿिन्ही में बैलेंस ठीक रहे इनखे चइबो आहे संपूर्णता समझे न मूं जहिड़ो समान संपन्न संपूर्ण ठो त अॼु बाबत संपूर्ण मतलब जॾहिं असां में सभु कुछ बैलेंस रूप में असां हलंदासीं ऐं समानता बाबा ॿुधाई न असांजे बाप समान निंदा स्तुति मान अपमान जय पराजय सभिनि में जॾहिं असांजी समान स्थिति हूंदी त असां बाप समान थी वेंदा जॾहिं असांखे बैलेंस रखण अची वेंदो हर ॻाल्हि में त असां संपूर्ण स्थिति खे प्राप्त करे सघंदासीं हिक समय हिक जोर आहे ॿिए समय ॿियो में जोर आहे
त बाबा चवंदा ईअं न, हिकु मर्ज थिए ॿियो इमर्ज थिए, मतिलबु स्नेह मर्ज थियो, शक्ति रूप धारण कयो त प्रभाव हिकु जो पवंदो न। शक्तियुनि जे चित्र में बि विशेष इहे ॿ गुणनि जी समानता ॾेखारींदा आहिनि, स्नेह बि शक्ति बि। नैननि में सदी स्नेह ऐं कर्मनि में शक्ति रूप ॾेखारींदा। देवियुनि जे नैननि में सदा स्नेह ऐं कर्मनि में शक्ति रूप अष्ट शस्त्र ॾेखारींदा आहिनि न। मतलब कर्म कंदे हुए असांखे सभु शक्तियुनि खे यूज़ करणो आहे। जंहिंसां मिलंदा आहियूं सभिनि खे आत्मिक दृष्टि ॾेई करे आत्मिक स्नेह ॾियणो आहे, लेकिन जॾहिं कर्म क्षेत्र में ईंदा आहियूं, हुननि सां गॾु व्यवहार कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं, संबंध में ईंदा आहियूं, त हुन समय शक्तियूं बि कार्य में लॻंदियूं आहिनि। कंहिं समय हुननि जी बुराइनि खे संभालणो पवंदो आहे, सहन करणो पवंदो आहे, त शक्ति खपे न। कंहिं समय परिस्थितियुनि जो सामनो करणो पवंदो, हुननि द्वारा ई आहे। स्नेह बि ॾियो ऐं असां शक्ति रूप बि हुजणो खपे, ताकि असांजे मथां उहो वार बि न करे सघे हुननि जी बुराई, ऐं उन्हनि खे बि मुक्ति ॾेई सघो हुननि जी बुराई। त बाबा चवनि था नैननि में सदा स्नेह, कर्मनि में शक्ति रूप। शक्तियुनि जो चित्र बि ॼाणंदा आहियो। ईश्वर शक्तियूं ॿई गुण जी समानता रखनि। बाबा चवनि था चित्र शक्तियुनि जो चित्रकार बि ॼाणंदो। ईश्वर शक्तियूं ॿई गुणनि जी समानता रखण वारियूं। पिछले मोहल्ले में बाबा थे न, सदा खुद के अष्ट शक्तिधारी शिव जी शक्ति समझो। हिन करे वो माण्हू भी चित्र में इहे अहिड़ा भाव खे प्रकट कंदो। जॾहिं प्रैक्टिकल में कयो आहे तॾहिं त चित्र ठाहियो न। हाणे संगम युक्त सभु प्रैक्टिकल तो थिए, भक्ति मार्ग में तुंहिंजो चित्र ठहींदा। त अहिड़ी कमी खे हाणे संपन्न ठाहे। अहिड़ी अगरि असां में जो बि कमी आहे त सभु कमियुनि खे ख़तम करे हाणे ख़ुदि खे बाप समान ठाहियो, संपन्न ठाहियो ऐं संपूर्ण ठाहियो। तॾहिं जो प्रभाव निकिरणो खपे उहो निकिरी सघंदो। जो असां बाबा चईंदा न, बाबा जी प्रत्यक्षता कॾहिं थींदी जॾहिं असां द्वारा माण्हुनि खे ये अनुभव थींदो। निंदा स्तुति मान अपमान में सदा समान। ऐं बाबा चई कि सदा ही असां में बैलेंस, स्नेह ऐं शक्ति जो बैलेंस हुजणो खपे। हर हिक ॻाल्हि में असांखे ॿ ॻाल्हियूं बाबा ॿुधाइनि, ॿ ॻाल्हियुनि में सभिनि में बैलेंस हुजणो खपे। बाप समान, संपन्न ऐं संपूर्ण स्थिति खे धारण कंदासीं तॾहिं माण्हुनि खे बि अनुभव थींदो कि हा ये शक्तिशाली गुणवान समझदार आत्माएं आहिनि। त हिननि खे ठाहिण वारो के बाबा। ऑटोमेटिकली बाबा जा गुण शक्तियूं, बाबा जी श्रेष्ठ श्रीमत असांजे नैननि चेहरनि कर्मनि द्वारा आत्माउनि खे अनुभव थींदो। हाणे बाबा चवनि था कि अञा ताईं हिन ॻाल्हि जो प्रभाव जाची ॿियनि ते कम ॾेखारण में ॾियण जो कारण ये जेको साबित थी न कि असां में वो ॿिन्ही जो बैलेंस जी बाबा चीजनि जे बैलेंस जो प्रभाव असां में ॿियनि खे घटि तो ॾेखारे मिले। हिन जे कारण प्रभाव थोरो घटि। हिकु ॻाल्हि जो वर्णन कंदा आहियूं, सभिनि जो न करे सघंदा आहियूं। खाइणो त सर्व गुण संपन्न आहे, त ईअं संपूर्णता खे समेट लायो। बाबा
सभिनि गुणनि शक्तियुनि में हर ज्ञान जी पॉइंट धारणा में समानता हुजे। यह समानता लाईंदे संपूर्णता समीप लाए ना, बाप समान वो संपन्न, कोई भी कमी कमजोरी हुजे हुन में संपन्न ठहो तॾहिं संपूर्ण ठहींदसीं। जीअं धर्म ऐं कर्म ॿिन्हिनि जो सहयोग ॿुधाईंदा आहिनि, माण्हू ॿिन्हिनि खे अलॻि कंदा आहिनि दुनिया वारा, असां ॿिन्हिनि जो सहयोग ॿुधाईंदा आहियूं, ॿई हुजणा खपनि। त कर्म कंदा आहियो, धर्म अर्थात धारणा भी संपूर्ण हुजे त धर्म ऐं कर्म ॿिन्हिनि जो बैलेंस ठीक हुजण सां प्रभाव निकिरंदो। कर्म कंदे समय कर्म में त लॻी वेंदा आहियूं, धारणा पूरी न थींदी आहे। जेकॾहिं बाबा चई न थोरा ॾींहं 2 ॾींहं पहिरियों बि बाबा चई जॾहिं कर्म क्षेत्र में अचो था त पंहिंजा शस्त्र पाण सां गॾु, जेकी बि बाबा असांखे धारणाएं हुजणी, शक्ति गुण उहे असां में हुजणी खपनि, त उहा न हूंदी आहे त हिनखे छा चईंदा? माण्हुनि खे चईंदा धर्म ऐं कर्म खे अलॻि अलॻि करण जे कारण अॼु जी जीवन व परिस्थितियूं अहिड़ी थी वई आहिनि। अॼु माण्हू धर्म अलॻि थो सम्झे, अरे असां भॻवान खे मञी छॾियो करो, कर्म कंदे उहे जेकी सुबुह जो सुठी ॻाल्हियूं ॿुधी उहे धारणा में न आहिनि त धर्म ऐं कर्म खे अलॻि था करनि। त कर्म कंदे समय कर्म में त लॻी वेंदा आहिनि लेकिन धारणा न हूंदी आहे, ॿिन्हिनि खे अलॻि अलॻि सम्झंदा आहिनि। त जीवन व परिस्थिति अहिड़ी थी वई आहे न, भई गीता में लिखल आहे काम शत्रु आहे, चवंदा रोज़ सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधनि था, बि असांखे ॿुधाइनि लड़ाई झगड़ो न करो, मिठो ॻाल्हाए, शांत रहो, लेकिन कर्म कंदे समय वो धारणा नथी अचनि, ॿिन्हिनि में समानता न आहे, तॾहिं त जीवन में दुख शांति आहे न। त पंहिंजे पाण खां पुछो कि धर्म ऐं कर्म अर्थात धारणायूं कर्म ॿिन्हिनि जी समानता रहंदी आहे? कर्म कंदे वे पोइ भुलिजी वेंदा आहिनि, जॾहिं कर्म समाप्त थींदो आहे तॾहिं धारणा स्मृति में ईंदी आहे। ये थींदो आहे न, जॾहिं ॾाढो कर्म में बिजी रहंदा आहिनि उन समय एतिरी धारणा बि रहंदी आहे, पर जॾहिं कार्य हल्को थी वेंदो आहे तॾहिं धारणा भारी थी वेंदी आहे। जॾहिं कम में बिजी हूंदा आहियूं त लॻंदो आहे असांखे ये कम, लेकिन असां कम छो था करूं? हाणे त बाबा चयो न तव्हांजो त अंत समय अची वियो हुयो, लेकिन हाणे मां तव्हांखे शरीर लोन ते ॾिनो, हाणे हिन शरीर वारा की कर्म करणो आहे त बाबा जी धारणायूं धारण करे करे ताकि असांखे ॾिसी माण्हू सिखनि। हाणे असांखे न करणो आहे कि मूंखे इहो करणो, मूंखे न, मूंखे जो बि कर्म करणो, उथणो वेहणो खाइणो पीअणो, हुननि सां ॿियनि खे बाबा जे ज्ञान गुण शक्तियुनि जो दान करणो। त हिन करे असांखे हीअं न करणो कि मूंखे कम पूरो करणो, कम करणो बाबा जी श्रीमत अनुसार। हुन समय एतिरी धारणा भी रहणी खपनि। बाबा प्रश्न था पुछनि, जॾहिं कर्म में बिजी हूंदा आहियूं हुन समय एतिरी धारणा भी रहंदी आहे, या जॾहिं कम हल्को थी वेंदो आहे तॾहिं धारणा यादि ईंदी, तॾहिं भारी थी वेंदी, तॾहिं धारणा भारी त कर्म हल्को थी वेंदो। बाबा प्रश्न पुछनि, जॾहिं धारणा भारी आहे तॾहिं कर्म हल्को थी वेंदो। तराजू ॿिन्ही तरफ़ हिकु समान हलंदो रहे तॾहिं तराजू जो मूल्य थींदो न त तराजू जो मूल्य न आहे। तराजू छा आहे? असांजी बुद्धि आहे, असांजी बुद्धि तराजू आहे। बुद्धि में ॿई ॻाल्हियुनि जो बैलेंस ठीकु आहे त हुनखे श्रेष्ठ बुद्धिवान व दिव्य बुद्धिवान व तेज बुद्धिवान चईंदा। बुद्धि में ॿिन्ही ॻाल्हियुनि जो बैलेंस आहे तॾहिं असांजी बुद्धि श्रेष्ठ, असां कहलाईंदासीं श्रेष्ठ बुद्धिवान, दिव्य बुद्धिवान व तेज बुद्धिवान, न त साधारण बुद्धि। कर्म भी साधारण, धारणाएं भी साधारण हूंदी है। तो साधारणता में समानता न लाइणी है, साधारणता में समानता न लाइणी है।
भई असांजी बुद्धि भी साधारण, कर्म भी साधारण, लेकिन श्रेष्ठता में समानता लाइणी कि असांजी बुद्धि में धारणा भी श्रेष्ठ है तो कर्म भी श्रेष्ठ है। जे कर्म श्रेष्ठ हुआ धारणा भी श्रेष्ठ। कर्म धारणा अर्थात धर्म के मर्ज न करे। असांजो कर्म असांजी धारणा के मर्ज न करे। धारणा कर्म के मर्ज न करे तो धर्म और कर्म बिन्हीं श्रेष्ठता में समानता रहे। इनके चइबो आहे धर्मात्मा। धर्मात्मा चओ व महान आत्मा व कर्मयोगी चओ, ॻाल्हि हिक ई आहे। ईअं अहिड़ा धर्मात्मा ठहिया आहियो, अहिड़ा कर्मयोगी ठहिया आहियो। कर्म कंदे हुए बाबा जी अजान याद रहे। अहिड़ा ब्लेसफुल ठहिया आहियो। एकांतवासी भी ऐं साथ साथ रमणीकता भी एतिरी ही हुजे। असां एकांतवासी भी हुजूं ऐं प्लस असां में रमणीकता भी हुजे। काथे एकांतवासी ऐं काथे रमणीकता। एकांतवासी सां बाबा सां गॾु भी रहो ऐं सर्व सां संबंध में अची करे बाबा सां गॾु रमणीकता में भी अचो। शब्दनि में त ॾाढो अंतर आहे न, काथे एकांतवासी काथे रमणीकता, लेकिन संपूर्णता में ॿिन्हिनि जी समानता रहणी खपे। तो बाबा भी चवंदा न मुंहिंजी बुद्धि में सदा यादि रहंदो आहे, मां हे थींदा त बि मूंखे यादि रहंदो आहे मां परमधाम निवासी। तभी बाबा केॾो रमणीक तरीके से असांखे ज्ञान ॾींदा आहिनि, असां मिलंदा आहिनि। बाबा का एतिरो पूरो प्योर एवर प्योर तभी असांजे संग में अची करे पतो आहे बाबा खे पतो त आत्मा अहिड़ी आत्मा आहिनि। तभी बाबा केॾो रमणीक तरीके सां असां सां हिली मिली जुली करे असांखे पाण जहिड़ो ठाहींदो आहे न। त असांखे बाबा चवनि था जेतिरो ई एकांतवासी ओतिरो ई पोइ साथ साथ रमणीकता भी हुजणी खपे। बाबा चवनि था एकांत में रमणीकता गायब न थियणी खपे, ॿई समान ऐं साथ साथ रहनि। तव्हां जॾहिं रमणीकता में ईंदा आहियो त सेंदा आहियो त तव्हां जॾहिं रमणीकता में ईंदा आहियो त सेंदा अंतर्मुखता खां हेठि अची विया ऐं अंतर्मुखता में आयो त सेंदा रमणीकता कीअं रखूं। हाणे अंतर्मुखता में त बसि बाबा जी ॻाल्हियूं बाबा ई यादि रहंदो। दुनियादारी दुनिया वारे माण्हुनि सां संबंध में अची करे ॻाल्हाए करे वो डिस्टर्बेंस कंहिं ॿार खे लॻंदो आहे। लेकिन असां सोचो मां जो प्राप्त थी करा, असांखे त बाबा सेवा लाइ मोकिलियो अथई। असां बाबा खां जो प्राप्त करूं था, जो अनुभव करूं था, त हुनखे असांखे ॿियनि खे डिलीवर करणो। त जो यादि जो बाबा असांखे सेखारींदा आहिनि हुनखे बुद्धि में धारण करे पोइ ईअं सम्झो कि असां हिननि जा पूर्वज आहियूं, हिननि जा वॾा भाउ आहियूं, असां हिननि जा शुभ चिंतक आहियूं, असां फरिश्तो आहियूं। हीअं न सम्झो असांखे हिननि खे सेखारिणो ई त अहिड़ा आहिनि। असांखे त हिननि खे जेको सिखियो आहे असांखे उहो सेखारिणो। इहो सम्झो बिज़नेस आहे, इहो सम्झो धंधो आहे। असांखे इहे ज्ञान सां रतन हिननि खे डिलीवर करणा आहिनि, हिननि जी बुद्धि में ॾियणा आहिनि, हिननि खे धारणा कराइणी ताकि हिननि जो बि फ़ाइदो थिए। पोइ असांखे मिलंदो न शेयर, उहो हुननि जी बुद्धि में धारणा थी वेंदी, उहा धारण करे जीवन हुननि जो परिवर्तन थींदो त हुनजो शेयर असांखे बि मिलंदो न। त बाबा चवनि था कि अंतर्मुखता, ईअं न सोचो अंतर्मुखता में हली वेंदा आहियूं त रमणीकता में कीअं अचनि, लेकिन ॿई साथ साथ हुजणा खपनि। हाणे एकांतवासी, हाणे रमणीकता में अची विया। जेतिरो गंभीरता ओतिरो ई मिलनसार भी हुजणो खपे। हाणे ॿियो कहिड़ो ॿ पॉइंट, जेतिरो ई गंभीरता
ओतिरो ई मिलनसार भी असांजो हिक ॿिए सां हुजणो खपे। ईअं न सिर्फ़ गंभीरता मूर्त आहे, मिलनसार सां सर्व जे संस्कार स्वभाव सां मिलण वारो, सर्व जे संस्कार सां स्वभाव सां मिलण वारो। गंभीरता जो अर्थ ये न कि मिलन सां दूर, अकेले में गंभीर न। सभिनि सां पंहिंजो बाबा जी संस्कार स्वभाव जे ठाहे करे सभिनि जो बि उन अनुसार जींदा उन्हनि सां मिलनसार कंदा हलो ऐं जंहिंजा न आहिनि उन्हनि जा ठाहींदा हलो। त संदर पंहिंजी धारणा पंहिंजी श्रीमत जो बाबा ॾिनी उनखे बि बुद्धि में धारण करे उहो बि मन बुद्धि में यादि रहनि। अंदर गंभीरता जो मिलनसार जो गुण। कोई भी ॻाल्हि अति में सुठी न लॻंदी आहे, कोई ॻाल्हि अति में वेंदी आहे त हुनखे तूफ़ान चइबो आहे। हिकु गुण तूफ़ान निकिरंदी वेंदो आहे, ॿियो मर्ज थी वञे त सुठो लॻंदो न। त ईअं पंहिंजे में पावरफुल धारणा करणी आहे, जीअं चाहो उहो पंहिंजे खे जीअं जाते चाहियो उहो पंहिंजे पाण खे टिकाए सघो। पंहिंजी बुद्धि ईअं न असांजो बुद्धि रूपी पांव टिकी न सघे। असां चाहूं हाणे असां एकांत वस्ती बाबा वटि परमधाम में पहुची वञूं, बस बाबा वटि पहुची वञूं। हीअं न उन समय रमणीकता जो मूंड अचे त ईअं कुझु मस्ती माहौल ईअं बाबा जे ज्ञान जे हिसाब सां ही खेल कूद करण जो मन करे न। जॾहिं चाहियूं असां बस हाणे रमणीकता सां बाबा जे ज्ञान जो शिकायत करणी आहे त मतलब न मूंखे त बस परमधाम में रहणो आहे, निराकारी जो। त जाते चाहियूं असां पंहिंजी बुद्धि रूपी पांव खे टिकाए सघूं। बैलेंस ठीक न हुजण जे कारण टिकी न सघंदो। कॾहिं चओ कॾहिं काथे त किरी पवंदासीं, हिलदा जुलदा रहंदासीं। ये बुद्धि जी हलचल हुजण जे कारण समानता न आहे। बुद्धि हाणे सोचूं त बस हाणे न देह खां न्यारी मां आत्मा निराकार जिते बिंदु परमधाम निवासी। हाणे सृष्टि ते अची करे न शरीर में मूंखे पाठ विझाइणो अर्थात त बाबा चए थो ईअं बुद्धि खे जाते टिकाइण ते टिकी वञो, हिले डुले न। हिलदी डुलदी छो आहे? छो जी समानता न आहे। हर गुण हर शक्ति हर ज्ञान जी पॉइंट बैलेंस समान हुजणो खपे। असां में सभु प्रकार जा ज्ञान गुण शक्तियुनि जो स्टॉक समान हुजणो खपे। जाते चाहे असांजी स्थिति असां ओतिरो ठाहे सघूं। असां संपन्न हूंदा आहियूं न, में एकाग्रता जी शक्ति, एकांतवासी थियण जी शक्ति, रमणीकता जो गुण, गंभीरता जो गुण भरपूर न हूंदासीं। हिकु त सभु चीजूं समान हुजणी खपनि न। बाप समान मतलब जेतिरो बाबा में गुण शक्ति ज्ञान आहे ओतिरो असां में हुजणो खपे। उहे सभु गुण शक्तियूं असां में आहिनि, हीअं समान मतलब कि उहे सभु हुजणा खपनि। संपन्न भी हुजणा खपनि, मतलब सभु ओतिरो इक्वल भी हुजणो खपे। कोई भी चीज अगर फुल हूंदी त हुनजे विच में कॾहिं हलचल न थी सघंदी न। असांखे समान भी थियणो आहे, बाबा जहिड़ा गुण शक्ति भी हुजणा खपनि, उन्हनि में संपन्न भी थियणो आहे जेतिरो बाबा में आहे। चलो बाबा तो सागर आहे, लेकिन सागर जे हिसाब सां असां आत्मा में जे कटोरो अलॻि अलॻि साइज जो हूंदो त असांजी बुद्धि रूपी कटोरो जेतिरो भी आहे वो भरपूर त थी वञे, ओतिरो भरजी त वञे, संपन्न त थी वञे। त अगरि न हूंदो त हलचल थींदी। इन करे बाबा चईंदा न समान भी ठहो, बाबा जहिड़ो हर गुण शक्ति भी हुजणी खपे, संपन्न भी ठहो। असांजी बुद्धि रूपी कटोरो जेतिरी साइज जो आहे ओतिरो भरजणो भी खपे। कोई भी चीज अगर फुल हूंदी त हुनजे विच में कॾहिं हलचल न थी सघंदी न। हलचल तॾहिं थींदी आहे जॾहिं कमी हूंदी आहे। त बाबा चए थो संपन्न न थी कमी हूंदी मतलब संपन्न आहे।
ये ना कि सभिनि जे बुद्धि रूपी कटोरा हिक जहिड़ी साइज है, सब अलग अलग साइज है। कंहिंमें जास्ती ज्ञान गुण शक्ति जो अनुभव जास्ती आहे, कंहिंमें घटि आहे, कहिड़ो केतिरो बि आहे, लेकिन असां भरपूर हुजणु खपो। असां स्वयं तो संतुष्ट थी वेंदासीं न, हा भई मां गंभीर भी जेतिरो थियणु चाहिनि असां हुनमें संतुष्ट आहियूं, रमणीकता में भी संतुष्ट आहियूं, त संपन्न भी थियणो। त ये व्यर्थ बुद्धि में व्यर्थ संकल्पनि जी व माया जी हलचल तॾहिं मचदी आहे जॾहिं फुल न आहियूं, संपन्न न आहियूं। अगर असांजे बुद्धि रूपी कटोरे में बाबा जी गुण शक्तियूं ज्ञान जेतिरो भी भरणो ओतिरो न भरजो आहे, त जगह खाली आहे। जगह खाली आहे त हुनमें व्यर्थ संकल्प, माया जी हलचल, ये सब उल्टा सुल्टा ख्यालात ईंदा रहंदा, त हलचल थींदी रहंदी, त मतलब असां संपन्न न ठाहियूं। ये निशानी है। अगर अञा ताईं असांखे व्यर्थ संकल्प डिस्टर्ब करनि था, मतलब असां संपन्न न ठहे, असांजो बुद्धि रूपी कटोरो भरजो न आहे न, सभिनी में संपन्न ऐं समानता हुजे त हलचल थी न सघंदी। त पंहिंजे पाण खे कहिड़ी बि हलचल सां बचाइण लाइ संपन्न ठहींदा वञो त संपूर्ण थी वेंदो। बुद्धि रूपी कटोरो जेतिरी साइज जो भी हुनमें जो भी गुण शक्तियूं ज्ञान श्रीमद धारणा थियणी आहे, वो धारणा थी वेंदी, असां बाप समान संपन्न थी वेंदासीं। पोइ उहे कर्मनि में ईंदा त ओड़ा संस्कार थी वेंदा, संस्कार थियण सां संपूर्ण ठही वेंदासीं। संपूर्ण स्थिति व संपूर्ण स्टेज अर्थात संपूर्ण वस्तु जो प्रभाव न निकिरे, ये त थी न सघंदो। चंद्रमा भी जॾहिं 16 कला संपूर्ण थी वेंदो आहे त न चाहींदे भी हर हिक खे पंहिंजी तरफ आकर्षित कंदो आहे न। चंद्रमा कोई भी वस्तु संपन्न थी वेंदी आहे न, त वो असांखे आकर्षण कंदी। त संपूर्णता जी कमी जे कारण विश्व जी सर्व आत्माउनि खे असां आकर्षण न करे पाईंदा। जेतिरो पंहिंजे में कमी ओतिरो आत्माउनि खे पंहिंजी तरफ आकर्षित घटि करे पाईंदा। चंद्रमा जी कला घटि हूंदी आहे त कंहिंजो अटेंशन न वेंदो आहे। जॾहिं चंद्रमा जी कला घटि हूंदी आहे त कंहिंजो अटेंशन न वेंदो आहे। जॾहिं संपूर्ण थी वेंदी आहे त न चाहींदे हुए भी सभिनि जो अटेंशन वेंदो आहे न, सभिनि जो अटेंशन वेंदो आहे। कोई ॾिसे न ॾिसे लेकिन जरूर ॾिसण में ईंदो। संपूर्णता जे प्रभाव जी शक्ति हूंदी आहे न, त प्रभावशाली थियण लाइ असांखे छा करणो आहे? संपन्न थियणो आहे। हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान की पॉइंट असां में भरपूर हुजणी खपे। जॾहिं बुद्धि में उहे सभु हूंदियूं त वीचार बि ओड़ा हलंदा, त संस्कार बि थी वेंदा, त संपूर्ण बि ठही वेंदासीं। समझो बाबा चए थो, अगर बैलेंस ठीक न हूंदो त हिलण जुलण जो ये खेल कंदा आहियो। पोइ साक्षी थी करे ॾिसो त पंहिंजे मथां बि असांखे हसी ईंदी, असां करूं छा? जे कोई पंहिंजे पूरे होश में न हूंदो आहे त हुनजी चलन ॾिसी हसी ईंदी आहे न। त पंहिंजे पाण खे बि ॾिसो, जॾहिं माया थोरो बहुत भी बेहोश करे ॾींदी आहे त पंहिंजी श्रेष्ठ स्मृति जो होश गायब थी वेंदो आहे न। त हुन समय चाल कहिड़ी थी वेंदी आहे, उहो नज़ारो साम्हूं ईंदो। त हुन समय अगर साक्षी थी करे ॾिसो त पंहिंजे पाण ते हसी ईंदी। बाप दादा साक्षी थी करे खेल ॾिसंदा रहंदा आहिनि हर हिक ॿार जो। त ईअं खेल ॾिसण सुठो लॻंदो। बाप दादा हाणे छा ॾिसण चाहींदा आहिनि उनखे बि तव्हां ॼाणंदा आहियो न। जॾहिं ॼाणंदा आहियो, मञंदा आहियो, पोइ हलंदा छो न आहियो? टे कोना ठीकु आहिनि, बाक़ी हिकु ठीकु न आहे, त छा थींदो?
चैनी चारेही ॻाल्हियूं ॼाणदे हुए भी मञदे हुए भी वर्णन भी कंदा आहियो, लेकिन कुछ हलंदा कुछ न हलंदा आहियो, त कमी थी वई न बाबा चवनि। हाणे हिन कमी खे भरण जो प्रयत्न करो। जीअं ॿ ॻाल्हियूं ॿुधाई न, त ईअं ई नॉलेजफुल भी ऐं पावरफुल भी। हिन ॿिन्ही जो बैलेंस ठीक रखो त संपूर्णता जे समीप थी। त बाप समान हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जो पॉइंट असांमें हुजणो खपे। श्रीमद बुद्धि में संपन्न भरपूर भी हुजणो खपे। हुनखे कर्मनि में लाए करे पंहिंजो संस्कार ठाहे करे संपूर्ण भी थियणो। त बाबा चए थो ॿ ॻाल्हियुनि जो बैलेंस ठीक रखो त संपूर्णता जे समीप थी वेंदव। नॉलेजफुल त ॾाढा ठहींदा आहियो, पावरफुल घटि ठहींदा आहियो, त बैलेंस ठीक न रहंदो न। शक्ति जो बैलेंस ॾेखारींदा आहिनि, आशीर्वाद ॾींदे बि ॾेखारींदा आहिनि न शक्तियुनि खे। त स्वयं पंहिंजे बैलेंस में ठीक न हूंदो, जो पंहिंजे मथां ई ब्लेस न करे सघंदो, त अनेकनि जे लाइ मास्टर ब्लेसफुल कीअं थी सघंदो। हाणे त हिन चीज जो सभी भिखारी आहिनि, सभिनि खे ब्लेसिंग खपे, सभी ब्लेसिंग जा भिखारी आहिनि। त बाबा चवनि था ब्लेस जे वरदान व महादानी शिव ऐं शक्ति जे सिवाय ॿियो केरु थी सघंदो आहे। ज्ञानी करण वारे खे माण्हू दुआ ॾेई सघंदो, लेकिन असां शिव बाबा खे यादि कंदा आहियूं। शिव बाबा चईंदो उन्हनि खे भी, उन्हनि जे लाइ भी शुभकामना करो, उन्हनि खे भी दुआ ॾियो, उन्हनि जे लाइ बुरो न सोचो। तो जे आत्मा में जे शिव जी शक्ति ईअं करे सघंदी, उनखे त शिव बाबा पंहिंजी शक्ति चईंदो न। त अगरि असां खुद खे शिव जी शक्ति मञंदा आहियूं, त बाबा चवनि था कि ब्लेस जा वरदानी महादानी शिव ऐं शक्तियुनि जे सिवाय ॿियो केरु थी सघंदो आहे। त असां शिव जी वो शक्तियूं आहिनि, सभिनि खे वरदान ॾेई सघंदी, सभिनि जे मथां आशीर्वाद करे सघंदी। जो चीज जे वरदानी महादानी आहे वो पहिरियों स्वयं में संपन्न हूंदी, तॾहिं त असां ॿियनि खे भी ॾेई सघंदासीं न। अहिड़ा मास्टर नॉलेजफुल, ब्लेसफुल ऐं एतिरी केयरफुल श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। शांति। बाबा खे यादि करो।